चिट्ठी चोराए वजी दे महबूब खे लोकों लिकाए ओ मन प्री पढ़ाए का सुन लहे मुझे सूरज कासिद चेज करी बलखे दीनो कर जीया पो नाही जोर सही फजो कयो गुणा गाढ़ा पो ओ लगा पोछलियो न साहजी सता अचो सूरन वारियो अचो सूरन वारियूं कयूं सूर पचार किन घणा किन थोरा नाहन सूरन खां धार मूंखे ॾिना जे दातार ऐं झोली पाए ढलियारा संगत बर्बाद किया सतार में जाते हुए महफिल में बाबा साईं जो इहो कलाम करे ॿुधाए नवाब साहब लॾे आगे बादशाह खे सिक घणी हूंदी ॾे कंध कोड़ जे लाइ बिल्कुलु साईं बिल्कुलु वो मिठा मिठी मिठा मिठी